प्रोग्राम लाड़काणो ब्यूरो टाइम में हाज़िर आहियूं। अॼु असां पंहिंजो प्रोग्राम लाड़काणो ऐं कंबर शहदाद कोट ज़िलनि जे अंदरि जेका बिजलीअ जी शदीद लोड शेडिंग कई पई वञे इन हवाले सां तरतीब ॾिनो आहे। छाकाणि त जीअं जीअं गर्मियूं वधनि पियूं तीअं तीअं जेको लोड शेडिंग जो वक़्तु आहे उहो बि वधायो पियो वञे ऐं हिननि इलाइक़नि में तमामु घणी हिकिड़ी ख़राबु सूरत हाल खे माण्हू फेस पिया कनि। ऐं हमेशह हीउ जेको लोड शेडिंग जो इशू आहे इहो असां वटि रहियो आहे ऐं तक़रीबन ॿाराड़ी जे जेके इलाइक़ा आहिनि 16 खां 18 कलाक उते बिजली बंदि थींदी रहे थी ऐं शहर वारनि इलाइक़नि में तक़रीबन 12 खां 14 कलाकनि ते जेका आहे उहा बिजली मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बंदि कई वञे थी, जंहिंजे करे माण्हुनि जो जेको कारोबार हले थो बिजलीअ ते उहो तमामु घणो मुतासिर थिए थो। अॻे ई सिंध मुआशी तौर ते जेको आहे तमामु घणी बहराननि खे फेस पई करे ऐं ॾुखी सूरत हाल आहे। बहितर जेको आहे हीउ लोड शेडिंग जो जेको इशू आहे उहो बि तमामु घणो जेको आहे माण्हुनि खे नुक़सानु पियो ॾिए ऐं इन हवाले सां जेके कारोबार आहिनि उहे जेको आहे रुकिजी विया आहिनि। हीउ जेको भलारो महीनो आहे रमज़ान शरीफ़ जो उन में तमामु घणी ज़रूरत हूंदी आहे बिजलीअ जे जेको आहे मुख़्तलिफ़ कारोबार हलण जे हवाले सां। माण्हू कपिड़ा सिबराइनि था या ॿिया जेके उन जा कारोबार आहिनि उहे तमामु घणा जेके आहिनि मुतासिर थियनि था, जंहिंजे करे हमेशह माण्हुनि जी इहा शिकायत रही आहे त असां वटि जेको लोड शेडिंग जो बहरान आहे उहो कॾहिं बि जेको आहे सही तरीक़े सां हल हुकूमत जेको आहे न कयो आहे। हलूं था असीं नसीराबाद जे तरफ़, जिते असांखे नसीराबाद जे रिपोर्टर अला बख्श कुरैशी जेको आहे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। उनखां पुछूं था त उते जेको आहे उन इलाइक़े में छा बिजलीअ जी लोड शेडिंग जेका सूरत हाल आहे, छाकाणि उते बि तमामु वॾे तादाद में जेका आहे आबादी रहे थी, वॾा ॻोठ आहिनि पर उते जेको आहे बिजली मुयसरु न आहे ऐं उते जेको आहे तमामु हिकिड़ी ॾुखी सूरत हाल आहे, साॻी सूरत हाल जेका बाक़ी ॿियनि इलाइक़नि में आहे। हलूं था उन जे तरफ़ ऐं उन सां ॻाल्हायूं था। अला बख्श तव्हांजी महिरबानी तव्हां असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो। छा सूरत हाल आहे बिजली जी लोड शेडिंग जे हवाले सां ऐं उतां जे माण्हुनि जो जेको आहे छा चवणु आहे? जी ज़फ़र साहब, नसीराबाद में बिजलीअ जी लोड शेडिंग जो आज़ार जीअं जो तीअं क़ाइमु आहे ऐं नसीराबाद में बिजलीअ जी हिकिड़ी ख़राबु सूरत हाल तॾहिं साम्हूं आई जॾहिं रमज़ान शरीफ़ जी शुरूआति थी ऐं जीअं ई रमज़ान शरीफ़ शुरू थियो आहे त नसीराबाद में बिजली अणलब थी वई आहे। नसीराबाद ग्रिड स्टेशन 5 फीडरनि ते हलंदड़ आहे। नसीराबाद फीडर 1, फीडर 2, बाडरे जो फीडर, डेरा फीडर ऐं ATM फीडर। हाणे फीडर 1 खे छॾे बाक़ी जिन फीडरनि जो मूं ज़िक्र कयो आहे, फीडर 2 नसीराबाद, बाडरे फीडर, डेरा फीडर ऐं डेरा फीडर जेको ATM सॾियो थो वञे, इन्हनि समूरनि फीडरनि ते बिजली अणलब आहे, बिजली आहे ई कोन। नसीराबाद फीडर 1 जेको आहे उन लाइ इहो ऐलान कयो वियो त हिते 3 कलाक लोड शेडिंग कई वेंदी। उन फीडर 1 ते 3 कलाकनि जे बजाए रोज़ानी 7 कलाक लोड शेडिंग आहे ऐं जेको फीडर 2 नसीराबाद कयो वियो आहे उन ते ॿुधायो वियो त हिते रोज़ानी 8 कलाक लोड शेडिंग हूंदी, पर हिते रोज़ानी 20 कलाक लोड शेडिंग आहे। ऐं बाडरे जी बि सूरत हाल इहा आहे, बाडरे खे बि नसीराबाद ग्रिड मां बिजली मिलंदी आहे ऐं डेरा फीडर जी ऐं ATM फीडर जी बि साॻी सूरत हाल आहे। ऐं जिते असां ॻोठनि जी ॻाल्हि कंदासीं त नसीराबाद उन भर पासे में जेके बि सवें ॻोठ आहिनि उहे समूरा जेके इलेक्ट्रीफाई हुआ उन्हनि समूरनि जो इलेक्ट्रिक कनेक्शन कटियो वियो आहे, ट्रांसफार्मर लथल आहिनि, LT तारूं लथल आहिनि ऐं केतिरनि ई सालनि खां इहा प्रैक्टिस थियल आहे कंहिं बि ॻोठ में बिजलीअ जी सप्लाई कोन्हे का। मख़सूस ॻोठ आहिनि जिते राइस मिलूं वग़ैरह आहिनि त उन्हनि खे बि 24 कलाकनि में शायदि को 4 कलाक बिजली ॾींदा हुजनि, न त उते बिजली बंदि आहे। ॿाराड़ीअ जो माण्हू महरूम आहे, पर ख़ुदि नसीराबाद शहर जेको 50,000 खां वधीक आबादी रखे थो, जंहिंमें ग्रिड स्टेशन 132 kV लॻल आहे, उते बिजली कोन्हे का। हीअ इन वक़्तु बि जंहिं वक़्तु असीं बीठा आहियूं उन वक़्तु बि बिजली कोन्हे का। हिते रोज़ानी 20 कलाक फीडर 2 ते लोड शेडिंग आहे ऐं फीडर 1 जेको एक्सप्रेस फीडर ठाहियो आहे उन ते 3 कलाकनि जे बजाए 6 खां 7 कलाक लोड शेडिंग आहे। नसीराबाद में रोज़ानी एहतजाजी मुज़ाहिरा थियनि था, जुलूस निकिरनि था शहरियुनि जे तरफ़ां, सियासी समाजी तंज़ीमुनि जे तरफ़ां त नसीराबाद शहर में आख़िरकार ॿिटो निज़ाम छो ठाहियो वियो आहे। फीडर 1 ऐं फीडर 2 जो नालो ॾेई अधु आबादीअ खे 4 कलाक बिजली ॾिनी थी वञे। आख़िर इहा सितम ज़रीफ़ी छो थी आवाम सां कई वञे? इन सिलसिले में असां शहरियुनि सां, वापारियुनि सां, दुकानदारनि सां ॻाल्हि ॿोल था करियूं। अचो तव्हांखे उन्हनि सां मिल रहियूं त हू बिजलीअ जी मौजूदा सूरत हाल ते छा था चवनि। सही ॻाल्हि ईअं त नसीराबाद शहर में घटि में घटि 14 खां 15 कलाक लोड शेडिंग कई थी वञे। असां त ईअं सम्झंदासीं हितां जेको SDO सिपको वेठल आहे इहो बिल्कुलु हिकिड़ो करप्ट माण्हू आहे, पंहिंजे लाइन सुबिड़ण समेत शहर जे में अचे थो, शहर जे माण्हू जो तारूं था कटनि, बेवाजिबी कंदे नसीराबाद जे शहर जे माण्हुनि जा ट्रांसफार्मर बंदि था कया वञनि। हीअ समूरा माण्हू करप्ट आहिनि जेके हर ट्रांसफार्मर खे ठीके ते हिननि आहे, हर हिकु ट्रांसफार्मर था 20,000 30,000 उगाड़ियूं था कनि। न ॼण जी सूरत में ही नसीराबाद जे माण्हू खे तड़पाइनि था ऐं सॼे शहर में ही हथरादू तौर ते जेको आहे इहा कनि था पिया लोड शेडिंग। इन जे लाइ घुर था कयूं त नसीराबाद शहर में जेका गैर क़ानूनी तरीक़े सां लोड शेडिंग कई थी वञे उहा फौरी तौर ते बंदि कई वञे। सेपको नसीराबाद जा अमलदार नसीराबाद शहरनि लाइ आज़ार बणियल आहिनि। सुजाग शहरी ताद मुसलसल एहतजाज कंदो पियो अचे त ही शहरनि ना जेके सेपको नसीराबाद पारां
हथरादो डिटेक्शन ऐं ॻरा बिल मोकिलिया था वञनि उनजी असीं मज़म्मत कई आहे ऐं वॾी हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त रमज़ान शरीफ़ जहिड़े भलारे महीने में 18 खां 20 कलाक लोड शेडिंग कई थी वञे इन लाइ असीं आला अमलदारनि खां मुतालबो था कयूं त नाइल जेको LS आहे अमजद शेख उनखे हटाए वञे ऐं उन सां गॾु जेको SDO आहे अल ॾितो सौ उनखे बि हटाए करे हिकिड़ो ईमानदार SDO ऐं LS मुक़ररु कयो वञे त जीअं हिन रमज़ान शरीफ़ भलारे महीने में जेका हथरादो लोड शेडिंग कई थी वञे उनखे ख़तमु कयो वञे ऐं शहरनि मां बेचैनी दूर कई वञे। साईं लोड शेडिंग जेको आहे हिन मुक़दस महीने में हिन जेको SDO LS ऐं ग्रेडर स्टेशन जेका इंतिज़ामिया आहे इन्हनि एॾो बिजली हिसाब सां रोज़ेदारनि सां जेको हिननि कलूर कया आहिनि 24 कलाकनि में मुंहिंजे ख़्याल में 8 कलाक बिजली बि कोन थी हले सॼो ॾींहुं सुबुह 9 वॻे खां बिजली बंदि थिए थी 4 वॻे बिजली ॾियनि था वरी 4 वॻे बिजली अचे थी 6 वॻे लाइट बंदि कई थी वञे रोज़ेदारनि सां हिन मुक़दस महीने रमज़ान शरीफ़ भलारे महीने में हिन जेके वाबड़ा इंतिज़ामिया जेके रोज़ेदारनि सां जेके कुलूर कया आहिनि उहे ख़ुदा जे कागज़नि में आहिनि कि ही मूंखे नथो लॻे कि मुस्लमान आहिनि हे के यज़ीज़ आहिनि यज़ीद इंतिज़ामिया हे का असां हिन यज़ीद इंतिज़ामिया खे आला क़यादत खां इहा घुर कयूं था यज़ीद इंतिज़ामिया खे नसीराबाद मां हटायो वञे शहर नसीराबाद बचायो वञे। बिजलीअ जी लोड शेडिंग त हिते बिजली आहे ई कोन हक़ीक़त इहा आहे त जॾहिं खां रमज़ान शरीफ़ शुरू थियो आहे भलारे महीने त बिजली वारनि जी इहा अख बूट ऐं बिजली जी लोड शेडिंग जो मयार तमामु घणो वधी वियो आहे सिज उभरण सां बिजली गुम आहे जेका अफ़्तारी ताईं कोन थी अचे तमामु हिते रोज़गार वारा माण्हू परेशान आहिनि बिजली ते हलंदड़ इलेक्ट्रीशियन हुजनि अल्ट्रासाउंड हुजे डॉक्टर हुजनि टेक्नीशियन हुजनि इहे सभु माण्हू परेशान आहिनि बिजलीअ जो हिते वॾो बहिरान आहे असां वस वारनि खां गुज़ारिश कंदासीं त वापडा जे नाल अमले खे हितां फौरी तौर हटाए को अल ऐं ऑफिसर कम वारो स्टाफ मुक़ररु कयो वञे को फॉल्ट थो पए त हिते को लाइनमैन कमु करण लाइ तयारु न आहे लाइन सुपरिटेंडेंट ॿाहिरियों आहे SDO ॿाहिरियों आहे न शहर में रहनि था न हालतुनि जी ख़बर अथनि ऐं सॼो आवाम सफ़र पियो करे। लोड शेडिंग ही जेका असांजे शहर नसीराबाद में आहे या असां सम्झूं था इहा हथरादो आहे इन जे करे जो हिकु त इन जा 2-3 वजूहात जेके आहिनि उहे तमामु घणा आम आहिनि जंहिंखे नोट करणु खपनि हिकु त हथरादो बिलिंग थी थिए ओवर बिलिंग थी थिए ऐं ॿियो सहरी जे हिन मुबारक महीने में या रमज़ान शरीफ़ में जेका ॼाणी वाणी हथरादो लोड शेडिंग कई थी वञे इहा मथां खां सेपको वारनि खां या असांजी वफ़ाक़ी हुकूमत खां इहो शेड्यूल हिन जे तरफ़ां को बि ॾिनल न आहे हितां जा लाइनमैन हितां जा SDO ऐं हितां जो अमलो जेके बि आहिनि इहे हथरादो लोड शेडिंग करे आवाम खे बिला वजह परेशान था कनि अॻ में ई माण्हू ग़रीब मिसकिन जेके खाइण जे मसइलनि में आहिनि पंहिंजे जियापे जे मसइलनि में आहिनि वेतर उन्हनि खे तंग करे उन्हनि जे लाइ इन मुबारक महीने जी इबादतूं रोज़ा रखण बि उन्हनि मुश्किल करे हिन जेके लोड शेडिंग करे इफ़्तारी टाइम ते बंदि आहे सहरी टाइम बंदि आहे सॼो ॾींहुं आज़ार आहे 24 कलाकनि में 4 कलाक बि बिजली नथी हले 20 कलाक लोड शेडिंग अलाए कहिड़ो ज़ुल्म आहे रमज़ान महीने में इन खे महीनो खनि थी वियो आहे इहो चालू कई अथनि हूअं 6-8 कलाक हलंदी हाणे 4 कलाक बि नथी हले जीअं रमज़ान चालू थियो आहे रोज़गार ते वॾो असरु आहे बैटरी ख़तमु थी थी वञनि सॼो ॾींहुं वेठा आहियूं बैटरी भरियूं था इहो 5-6 कलाक हले थी बाक़ी इहो वेठा आहियूं सॼो ॾींहुं ऊंदहि में ऐं बिजली तमामु घणी बंदि आहे इफ़्तारी टाइम ते तमामु घणी बंदि आहे माण्हू परेशान रोज़ेदार परेशान वेठा आहिनि सफ़ा गर्मी लॻी पई आहे शिदत हिनखे जेको आहे SDO साहिब खे हेॾे होॾे कयो मरी वियासीं असां ग़रीब माण्हू बिजलीअ जे बारे में असां तव्हांखे अर्ज़ु कयो आहे हिते तमामु घणी आहे ई कोन न लोड शेडिंग आहे सफ़ा पाणीअ जो वॾो आज़ार लॻो पियो आहे मिठे पाणीअ जो वॾो मसइलो लॻो पियो आहे असां शेख माला में वेठा आहियूं एॾो आज़ार आहे पाणीअ जो बिजली कोन्हे का गर्मी में माण्हू वेठा आहियूं थिया रोज़ेदार परेशान लॻा पिया आहिनि वॾो ज़ुल्म। जी ज़फ़र साहब तव्हां ॿुधो त नसीराबाद वासियुनि जा वापडा सेप्को जी ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़ु कहिड़ा वीचार आहिनि ऐं सेप्को जूं ज़्यादतियूं नसीराबाद वासियुनि सां ईअं ई क़ाइमु आहिनि जीअं सॼी सिंध अंदरि वापडा जूं सेप्को जूं हेस्को जूं ज़्यादतियूं आहिनि तीअं ई नसीराबाद में बि सेप्को जूं ज़्यादतियूं आहिनि आवाम बिजलीअ खां महरूम बणियल आहे बिजली अणलब बणियल आहे रोज़ेदार परेशान आहिनि मस्जिदुनि में तरावीह जे टाइम ते बिजली बंदि आहे तरावीह पढ़ण वक़्तु बिजली नथी हले इफ़्तारी वक़्तु बिजली कोन्हे का सहरी वक़्तु बिजली कोन्हे का बिजलीअ खे अणलब ऐं नायाब बणायो वियो आहे हीउ जेको तव्हां मुंहिंजे मथां जेकॾहिं कैमरा तव्हांखे ॾेखारे सघे थी बैनर लिखियलु आहे जंहिं ते इहो मुतालबो कयो आहे त नसीराबाद में बिजलीअ जो ॿिटो निज़ाम ख़तमु कयो वञे हिते जीअं जो तीअं इहो आज़ार क़ाइमु आहे ऐं हितां जे शहरियुनि जो इहो ई मुतालबो आहे त असीं माहवार लखें रुपया बिल ॾियूं था उन जे बदिले असांखे बिजली खपे जेका बिजली नथी ॾिनी वञे। जी महिरबानी अलाह बख़्श तव्हां असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो ऐं ईअं पंहिंजे इलाइक़े में जेका लोड शेडिंग जी सूरत हाल आहे उन बाबति आगाह कयो तव्हांजी वॾी महिरबानी।